रावंती जे कचे में 6 महीना अॻु DSP ऐं 2 SHOs जे समेत 5 एहलकारनि जी शहादत में पुलिस ऑफिसर ऐं सरदार मुलविस आहिनि। वाक़े जी नएं सर जांच कराए मुलविस किरदारनि खे वाखो कयो वञे। शहीद इंस्पेक्टर दीन मोहम्मद लिगारी जे पुटु हाईकोर्ट बेंच जे जज ॾांहुं दरख़्वास्त उमाणे छॾी। शहीद इंस्पेक्टर जे पुटु बिलाल लिगारी जस्टिस सलाउद्दीन पंवर ॾांहुं उमाणियल दरख़्वास्त में चयो आहे त ॿियनि शहीदनि जीअं रावंती थाणे जो SHO गुलाम अली बिरोई बि धाड़ेलनि जे घेरे हेठि हो। बिलाल लिगारी लिखियो है त SHO रावंती धाड़ेलनि जे घेरे मां सही सलामत ॿाहिरि कीअं निकिरी आयो है। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।